हिन पानी में कुत्तो भी न रही सकदो, असां इंसान रहूं था। हालत है हमारी कारोबार का तो बेड़ा गर्क है, और आज से नहीं है, ये तकरीबन 3 साल हो गए। गराब टाउन जी यूनियन कमेटी पिपरी ट्रे में मौजूद है। ये मुख्य रस्तो गराब टाउन जी यूनियन पिपरी ट्रे जो है, जो पावी गोठन के मुख्य रस्तो जो है गुज़िरियल 2 साल में गंदे पानी हेठा अचे तो शहर सां ॻाल्हि कंदासीं त हुन जो हिसाब सां छा चवणु आहे? असल में मसला यही है कि हमारी जो इंतज़ामिया है यहाँ का, वो बिल्कुल सो रहे हैं। उनको ये नहीं पता कि ये पानी है या क्या है। असल में यहाँ मस्जिद है, मस्जिद की जो गली है वो आप वहाँ पे आप जाओ, आप विज़िट कर ले आप ज़रा। तो वहाँ पे क्या हालात है, लोग मस्जिद में नमाज़ पढ़ने के लिए नहीं जा सकते। हम खुद नहीं जा सकते पड़ोस में। जो हालत है हमारी कारोबार का तो बेड़ा गर्क है, और आज से नहीं है, ये तकरीबन 3 साल हो गए। बीच में हम लोगों ने कोई दरखास्तें दी, उसके वजह से जो है ना नीचे थोड़ी-सी मसला तो कर दिया इन लोगों ने, लोगों के घर-वर भी गिरा दिए, सब कुछ कर दिया कि वहाँ पे मसला है। अब वो मसला भी हल हो गया, उसके बावजूद ये हालत है, और कोई सुनने वाला नहीं है, कोई आने वाला नहीं है कि भाई हम दादरसी करे कि इस हालत में हम ज़िंदगी गुज़ार रहे हैं। तो हे हर रोज़ 8 ॾींहं ते 10 ॾींहं ते ही सिंधी घोट ईअं खिच लॻो पियो आहे। गाॾियूं किरियूं पियूं आहिनि, असां रोज़ तंग आहियूं, अवाम पूरी तकलीफ़ में, शदीद तकलीफ़ में यानी अवाम, ठीकु आहे न। हिते को इंतज़ामिया न आहे जेको तिन खे सफ़ाई कराए, जेको तरीक़ो करनि, का चीज़ बि न आहे। रोज़ाना तव्हां ॾिसो था इहा हर 8 ॾींहं ते 10 ॾींहं ते इंतज़ामिया को सफ़ाई वफ़ाई नथा कराइनि, गंद कचिरो लॻो पियो आहे। जेकर अगरि थोरो थिए त इन खे साफ़ कयो वञे, न कंदा आहिनि। तॾहिं हाणे तव्हां हिन टाइम तव्हां ॾिसो ही सॼो किन लॻो पियो आहे। को हिते ज़िले इंतज़ाम तव्हांखे नज़र अचे थो? को बि कोन्हे। कंहिंजा बचा वञनि था, कंहिंजा ॿार वञनि था, कंहिंजी फैमिली वञे थी। गंदगी आहे, टपण जी जॻह कोन्हे। तालबो इहो ई आहे त वाह, हिन खे सफ़ाई कराई वञे, सिंधी घोट खे को तरीक़ो कयो वञे, को रोड रस्ता ठहिया वञनि। अवाम सॼी ख़्वार लॻी पिया, ज़लील लॻी पिया। ॻोठ में हिन गप खे ख़तमु कयो, महिरबानी कयो, हिन गप खे ख़तमु कयो। पिपरी आहे, हुकूमत माल खायो, हिन खे ठहिराइणी कोन था रोड खे। असां माना इहा ई गुज़ारिश आहे, जेके ॾिसो असांजा रोड रस्ता ख़राब थिया पिया आहिनि, न गिटियुनि मां ॿार को निकिरी सघे थो, न केरु काॾे वञी सघे थो। स्कूलनि मां ॿार अचनि, 2 टे असां पाण पंहिंजे ॿारनि खे स्कूल को विहारे छॾियो आहे। अहिड़ा हालात लॻा पिया आहिनि, किथे गटर बटर में किरनि। ऐं चवण जो मतिलबु इहो, साम्हूं ॾिसो मेडिकल लॻा पिया आहिनि, ऐं क्लिनिकूं आहिनि, ऐं माण्हू इलाज कराइण अचनि त काथां इलाज कराइण अचनि। हेॾी गंदगी लॻियल आहे, हिन ई गंदगी में क्लिनिक जे अंदरि पाणी बीठा। नमाज़ ते वञी कोन था, बच्चा सब स्कूल नथा वञी सघनि, ऐं ज़ुल्म आहे। हिन पानी में कुत्तो भी न रही सकदो, असां इंसान रहूं था। इंतज़ामिया खे असांजी अपील आहे, ख़ुदा रा मदद कयो। इंसानियत खे ॾिसो, तव्हां इंसानियत खे ॾिसो। रोड खपे असांखे गटर या इंसाफ़ खपे। असां हलो मुर्गी गबड़ घोट में, छा असांजो मुर्गी घोट में छा असां हालत आहे, हुते असांखे इंसाफ़ नथो मिले। हालत देख, गाड़ियां जब गुजरते, नए गाड़ी है सारे, तेरों का तो बुरा हाल, मलगाड़ों का भी साथ में बुरा हाल बन जाता है। जी बिल्कुल, शहरनि सां ॻाल्हि ॿोल कईसीं। शहर जो चवणु आहे त इंतज़ामिया खे घुरिजे त रोड रस्तनि ते जेको आहे मुकमल सफ़ाई कराए वञे, जीअं जेके शहरी आहिनि जेके सहूलियतुनि खां आराइज़ था सघनि। कैमरामैन इख़लाक़ भट्टी सां गॾु शाहिद हुसैन छेड़ो, वॉइस न्यूज़, मलीर, कराची।